वाई साहब शहदाद कोट ऐं सिंधी मीडिया जे सॾ ते 2 डिसंबर सकाफ़ती ॾियारे जे सिलसिले में रैलियूं कढी जश्न मल्हाए सिंधी ॿोली ऐं सकाफ़त सां मुहबत जो इज़हार कयो वियो। मुख़्तलिफ़ सियासी समाजी अदबी ऐं उस्ताद तंज़ीमुनि जे अॻवाननि वाई साहब शहदाद कोट जे डायरेक्टर ऐं नेशनल प्रेस क्लब जे सदर सीनियर सहाफ़ी ज़मीर खरल, ख़ादिम नंगराणी, अदनान भट्टी, फिदा भट्टी, गुलाम अली बिरोई, वाई साहब शहदाद कोट जे एडमिन शाहिद अवान ऐं ॿियनि जी अॻवानीअ में प्रेस क्लब खां कोटू मोटू चौक ताईं रैली कढी सकाफ़त सां मुहबत जो इज़हार कयो ऐं पंहिंजी सकाफ़त सां मुहबत जो वचन वरजायो। रैली में शामिल माण्हुनि सिंधी वेस पहिरें सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद ऐं सिंधी माण्हू ज़िंदाबाद जहिड़ा नारा आया। उन मौक़े ते शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं उस्तादनि सहाफ़ियुनि खे सिंधी टोपियूं, अजरक ऐं गुलनि जा हार तोहफ़े तौरु पेश कया। होॾां शहर जे हुंडा अटलस क्लासिक शोरूम पारां वाई साहब शहदाद कोट ऐं सिंधी मीडिया जे सकाफ़ती ॾियारे वारे ऐलान ते तक़रीब कोठाई वई ऐं शानदार रैली पिणु कढी वई। रैली में कंपनी के रीजनल मैनेजर कलीमुल्ला शेख, मोहम्मद फ़हीम शेख, सागर शेख समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त वाई साहब शहदाद कोट ऐं सिंधी मीडिया जे सॾ ते धरती 7 रंगनि सां जरकी थी आहे। हिननि चयो त असांजी सकाफ़त हज़ारे साल पुराणी ऐं शाहूकार आहे। हिननि जो चवणु हो त अहिड़े ॾींहं मल्हाइण सां क़ौम जो आईंदो रोशन थींदो ऐं ईंदड़ नसल पंहिंजी सकाफ़त खां बाख़बर रहंदो।